नंगड़ा निमाणी दा जीवे तीवे पालना। 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 जीवे तीवे पालना, जीवे तीवे पालना, जीवे तीवे पालना, जीवे तीवे पालना। ढक ढक ढोलना, ऐ बन खोलना। गट गट ढोलना, बन खोलना। ढक ढक ढोलना, ऐ बन खोलना। ढक ढक नंगड़ा निमाणी दा जीवे तीवे पालना। नंगड़ा निमाणी दा जीवे तीवे पालना। दुशासन मोहिंजे अंग अंग खे उघाड़े थो। दुशासन मोहे अंग खे उघाड़े थो। भरिय सभा में मोहिंजो बदन बिगाड़े थो। भरिय सभा में मुंहिंजो बदन बिगाड़े थो। कर्म धर्म मोहिंजा, कर्म धर्म मोहिंजा राह में न रोलना। कर्म धर्म मुंहिंजा राह में न रोलना। राह में न रोलना। राह में न रोलना। नंगड़ा निमाणी दा जीवे तीवे पालना। नंगड़ा निमाणी दा जीवे तीवे पालना। ओ ढक ढक ढोलना, ऐ बन खोलना। ढक ढक ढोलना, ऐ बन खोलना। ढक ढक वे ढोलना, ऐ बन खोलना। ढक ढक वे ढोलना, ऐ बन खोलना। ऐ बन खोलना। बन खोलना। नंगड़ा निमाणी दा जीवे तीवे पालना। नंगड़ा निमाणी दा जीवे तीवे पालना। भगवान तुहिंजे बिना केर ढके ढकड़ो। भगवान तुझे बिना केर ढके ढकड़ो। भगवान तुहिंजे बिना केर ढके ढकड़ो। भगवान तुझे बिना केर ढके ढकड़ो। द्वारका जवासी हाणे हलिया तकड़ो। द्वारका जवासी हाणे हलिया तकड़ो। पापण जा पाप पर भोराम। पापण जा पाप पर भो झाकी न गोलना। पापण जा पाप पर भो जाकी न बोलना। पापण जा पाप
ॻुझा की न ॻोल्हणा हा पापी न पाप प्रभु ॻुझा की न ॻोल्हणा ॻुझा की न ॻोल्हणा ॻुझा की न ॻोल्हणा ढक ढक वे ढोलणा ऐब न खोलणा ढक ढक वे ढोलणा ऐब न खोलणा नंगड़ा निमाणींदा जिवें तीवें पालणा नंगड़ा निमाणींदा जिवें तीवें पालणा मेरी आया मंदी आया बेशक बंदी आया मेरी आया मंदी आया बेशक बंदी आया ऐब न खोलणा ऐब न खोलणा ऐब न खोलणा ऐब न खोलणा ढक ढक वे ढोलणा ढक ढक वे ढोलणा नंगड़ा निमाणींदा जिवें तीवें पालणा नंगड़ा निमाणींदा जिवें तीवें पालणा जहड़ी तहड़ी आया प्रभु दासी तुहिंजे दर जी जहड़ी तहड़ी आया प्रभु दासी तुझे दर जी असली पहलाज आया मां गोली तुहिंजे घर जी असली पहलाज आया मां गोली तुझे घर जी दासी तुहिंजे दर जी गोली तुहिंजे घर जी दासी तुझे दर जी गोली तुझे घर जी बान्हीअ ते बाझ करे मिठा बोल बोलणा बानीअ ते बाझ करे बिना बोल बोलणा बान्हीअ ते बाझ करे मिठा बोल बोलणा बानीअ ते बाझ करे बिना बोल बोलणा मिठा बोल बोलणा ओ मीठा बोल बोलणा मिठा मिठा बोलणा मीठा मीठा बोलणा नंगड़ा निमाणींदा जिवें तीवें पालणा नंगड़ा निमाणींदा जिवें तीवें पालणा डक डक वे ढोलणा ऐब न खोलणा ढक ढक वे ढोलणा ऐब न खोलणा ढक ढक वे ढोलणा ऐब न खोलणा ढक ढक वे ढोलणा ऐब न खोलणा ऐब न खोलणा ओ ऐब न खोलणा नंगड़ा निमाणींदा जिवें तीवें पालणा नंगड़ा निमाणींदा जिवें तीवें पालणा प्रेम सां चओ श्री राम श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजन योग असांजा संत महात्मा गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम श्री राम भगवान खे कीअं न कीअं यादि कबो ई आहे इंसान जो वॾे में वॾो मुख्य कर्तव्य ख़ासि कहिड़ो आहे
परमात्मा के कहिड़े बि नमूने यादि करे। अॼु सुबुह जो गीता में अर्जुन चयो साईं अहिड़ी काई कृपा कयो न जेका मूंखे जिते वञा उते तव्हांजी ख़ासियत नज़र अचे, तव्हांजो मूंखे दर्शन थिए। छा बि ॾिसां पर उन में अहिड़ी काई ॻाल्हि हुजे जो मूंखे तव्हांजी ॻाल्हि नज़र अचे। ॾिसबो त सही न, दुश्मन खे बि ॾिसबो, उनखे बाण खे बि ॾिसबो, घोड़े खे बि ॾिसबो, पर जेको तूं मालिक वेठो आहीं रथ वारो, रथ वाही, मुंहिंजे रथ सां गॾु हलण वारो सारथी, भगवान अहिड़ो कई कृपा करे मां तोखे ॾिसां। कहिड़ी बि अहिड़ी काई ॻाल्हि नज़र अची वञे, जीअं न मूं तव्हांखे ॿुधायो सुबुह इहा ॻाल्हि थी भई माउ ॾिसंदी आहे पंहिंजे पुट खे, हाणे किथे बि ॾिसे चवंदी हिन में मुंहिंजे पुट बि हीअं कंदो आहे, मुंहिंजे पुट वारी हीअ ॻाल्हि हिन में आहे, त उहा तुंहिंजी ॻाल्हि उन में मूंखे नज़र अचे। ॾिसां भले दुनिया खे, ॾिसां भले ग्राहक खे, पर ग्राहक में बि भई कृष्ण भॻवान ग्राहक ठही आयो हुजे या भई उन वांगुरु वठंदो हुजे या उन वांगुरु चोर चोरी करे, कृष्ण भॻवान बि थोरी थोरी मखण ई चोरी कंदो हो त कपिड़ा बि चोरी कंदो हो, ही बि चोर आहे कुझु न कुझु। भई उहा चोरीअ जी ॻाल्हि बि सम्झी करे मां भॻवानु सम्झां। केशु केशु च भावेशु चिंत्योसी भगवन मया, मुंहिंजे द्वारा मां कीअं तुंहिंजो चिंतन कयां, कीअं मूंखे तुंहिंजो ध्यानु अचे कहिड़ी बि ॻाल्हि में। भले केरु घोड़ो हलाईंदो हुजे, टांगो हलाईंदो हुजे, न कृष्ण भॻवान बि टांगो न त घर रथ हलाईंदो हा न घोड़नि खे। भले केरु घोड़नि जी मालिश करे सईस हुजे, पर सईस में बि कृष्ण भॻवान जो वेस अची वञे नज़र, त बाक़ी छा खपे। भई कहिड़ी बि जॻह ते ॾिसां उन में तुंहिंजी काई उहा जोत, तुंहिंजी काई ख़ासियत, तुंहिंजी काई विशेषता, तुंहिंजी काई अहिड़ी कुझी ॻाल्हि ॾिसां ऐं मूंखे उहो ध्यानु अची वञे। कंहिंखे पीलो कपिड़ो पातल ॾिसां पोइ चवां त कृष्ण भॻवान बि न शायदि कहिड़ो कपिड़ो पाईंदो हो, पीताम्बर मिसाल। कोई कारो कपिड़ो पाए, मातायूं पाईंदियूं आहिनि, मर्द बि पाईंदा आहिनि, कारी ड्रेस ॾाढी वणंदी आहे। भॻवान कृष्ण पाईंदो हो न कारी, सूरदास की कारी कमरिया चूड़ चढ़े न दूजो रंग, भगवान भी कारी। बुद्धि बुद्धि गालड़ी मोहन कई खई शालड़ी, बुद्धि बुद्धि गालड़ी मोहन मोहन शाल खई। मां जी गाल खिटपिट ॿुधाई, मानस चए तो तू चोरी कई आहे, हीअं कयो आहे, गोपिन खे हीअं थो करी, नालो ख़राब थो करी, घर में वञी तो मिटी खाईंदो, हीअं करे थो। चई तो मूंखे ॾाढो तंग कयो, हाणे मां त तो वटि रहां कोन थो, वञा थो। मानस चयो वञ न यार, तोसां मरी वेंदासीं असां। कोई शालकारी पाए, कृष्ण भगवान भी न शालकारी पाईंदो हो। ईअं कोई लठ खणे, साईं टेऊंराम लठ खणंदा हुआ मिसाल। उते मूंखे तुंहिंजी यादि अचे अहिड़ी, केशु केशु च भावेशु चिंत्योसी भगवन मया। अर्जन चयो मूंखे अहिड़ी तरह खोले ॿुधाए, हिकु त मां तुंहिंजो ॻाल्हि ॿुधां बि, ॿुधंदे ॿुधंदे मूंखे मज़ो थो अचे ॾाढो। त अहिड़ी ॻाल्हि वरी केरु ॿुधाईंदो बि न, ऐं तुंहिंजी ॻाल्हि तूं ई ॿुधाए सघंदे, ॿिए कंहिंखे ताक़त आहे जो ॿुधाए सघे। त कहिड़ी बि ॻाल्हि त द्रौपदी भगवान खे यादि करे थी, प्रभु द्वारकावासी वृंदावनवासी घणेई ॿुधाई हितां हितां जे भगवान खे यादि करे, भगवान खे सॾु थी करे, कीअं न कीअं मुंहिंजो हुई दुशासन हेॾी तकलीफ़ में मूंखे विझी वेठो आहे, कीअं मूंखे गिले आयो आहे, कीअं मुंहिंजे वारनि खे हिन छिकियो आहे। हिनजी हिमत आहे जो मुंहिंजे वारनि खे छिके मूंखे घसीटे गीले गीले हिते सभा जे विच में खणी अची ईअं फिटो कयो अथई, वरी केरु मुंहिंजो सहाय कान्हे, मूंखे केरु बचाइण वारो कोन्हे। भले छा बि थी वञे, पर प्रभु तूं मूंखे कीअं न कीअं बचाए।
भगवान आयुस पुकार बुधी दाह द्रौपदी जी बुधी करे प्रैक्टिस जो कम आहे या वारी भाई सिधो ठक मथे सीट ते चढ़े त हिकिड़ो वरी घोड़े वारे खे ॾिठो कदावर जवान हो 6 फुटे 6.5 फुटे जो हो उमिरि बि हुनजी 15-17 साल हुई ऐं घोड़े खे वठी टुक पाई ठक टाप टाप ठिके ठिके ऐं घोड़ो हलियो वियो यकदमि हीअं टंप टपोड़े घोड़े पुठीअ ते वेही रहियो कोई रिकाब न कोई तल न कोई कुछ न कोई लगाम न घोड़े के बस ये कन खां झड़े हेडाल हेडाल घोड़ो तो ईमानदार हूंदा कोई इन घोड़ो कन खां वही हुन हलाइणो आहे कहिड़े पासे मोड़ तो ॿुधाईंदो न हेडाल या हुन गिचे खे हीअं पकड़े वरितईं हीअं कर हीअं कर हीअं कर हीअं कर कार भी हीअं हलाईंदा आहिनि कॾहिं कॾहिं जंहिंखे ख़बर हुजे प्रेम सां चओ श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी द्रौपदी चयो साईं तव्हां आया हो त सही पर एॾो देर छो कयो मूंखे घणा तव्हां सॾ कया चओ था तूं मुंहिंजी प्यारी ऐं मूंसां प्रेम आहे मुंहिंजो बि प्रेम आहे पोइ प्रेम में एॾी देरि थींदी आहे मूंखे केॾा हुननि धिका ॾिना केॾो गीलियनि सभा जे विच में फिटी कयनि वरी वार्तालाप थियो सुवाल जवाब थियो घणी खिटपिट हली तोखे मां सॾ कंदी रहियसि मिंट बि बस न कयमि छा चई बस न कयमि तंहिंखां पोइ बि तूं आहीं छो एॾो देरि सां एॾी देरि कबी आहे हूं तव्हांखे चयो न भई माउ ॾिसंदी आहे ॿार खे केॾी महिल खणे जेॾी महिल ॿार खे कुझु दवा पियारणी हुजे काई ॻाल्हि हुजे त ओॾी महिल भॻवानु या माउ ईअं ई अची ॿार खे खणंदी ओॾी महिल पुकार करे न करे दवा त ॾियणी आहे न ॿार न जे तरह माउ गिले करे त जेॾी महिल भॻवान खे तव्हांखे काई दवा सुठी ॾियणी हुजे हा न सम्झो त ओॾी महिल तव्हां पुकार कयो न कयो भॻवानु पाण ई छिके करे टंग सां दसे करे तव्हांखे सुठी प्यारे छॾींदो पर उहा हुनजी मर्ज़ी जॾहिं थिए ऐं जेॾी महिल तव्हांजी दिलि थी पए त पोइ भॻवानु तॾहिं बि अची सघंदो आहे तॾहिं बि उहो देरि न कंदो हली ईंदो पर ओतिरी सिक हुजे असां त दुनिया में फाथा पिया आहियूं न त भॻवानु ईंदो आहे गरुड़ जे मथां चढ़ियो तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां पुठीअ ते कुझु विछाईंसि कान उन जी नंगी पुठीअ ते वेही करे कथा त तव्हां ॿुधी आहे पर ईअं कंहिं चयो न हूंदो मां वरी थोरो इंगदो कयां ॿियो वरी छा हा न अची करे भॻवानु हुनजी रक्षा कई आहे सम्झो भई गरुड़ खे बि उनखे हाथीअ खे बि ऐं ग्राह खे बि गज ग्राह गरुड़ टई गॾु टिनी खे पार करे छॾी गरुड़ त चढ़ी आयो गज मन हाथीअ खे त पार कई ग्राह खे त सिर कटे उनखे पार करे छॾी बोल श्री कृष्णचंद्र भगवान की जय।